रहमान रहीम। तमाम सिंध जे पेटियल जे दोस्तनि खे, पेटियल जे ख़ैरख़्वाहनि खे ऐं सिंध जे बाशऊर उस्तादनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, मुंहिंजो ही पैगाम आहे त अॼु जेको आहे सो पेटियल मरकज़ी इलेक्शन जे हवाले सां नॉमिनेशन फॉर्म वठण जो ॾींहुं हुयो, जंहिंमें असीं ॿ सदारती कैंडिडेट हुआसीं। हिकु आउं हुयुसि, ॿियो मोहतरम एजाज़ अहमद चांडियो साहिब जन हुया। ॿिन्ही फॉर्म वरितोसीं ऐं उन खां पोइ असां फॉर्म वठी पंहिंजा रवाना थियासीं पंहिंजी मागनि ॾांहुं। उन खां पोइ सोशल मीडिया ते वठां ॾिठीसीं त कुझु दोस्तनि असांजनि खे फॉर्म जेको आहे सो चवंदा असांखे न मिलियो आहे, इलेक्शन कमीशन जे तरफ़ां असांखे फॉर्म न मिलियो आहे। लिहाज़ा असीं जेका मालूमात कई आहे त दोस्त पंहिंजो टाइम ॿाहिरि करे आया आहिनि, इन करे उन्हनि खे टाइम न मिलियो आहे ऐं हू जमहूरी अमल खां रहिजी विया आहिनि ऐं पूरी सोशल मीडिया ते हुननि जी ही आहे त असांखे फॉर्म ॾिनो वञे त असीं पंहिंजो जमहूरी अमल में हिसो वठूं। असीं जमहूरी माण्हू आहियूं। असां हिन स्टेज तां सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयूं था, जहिड़े तरीक़े सां मूंसां एजाज़ अहमद चांडियो जन साहिब जन गॾु आहिनि, उन्हनि दोस्तनि सां कुझु कमिटमेंट हुयूं। उन कमिटमेंट तहत एजाज़ अहमद पंहिंजो फॉर्म जुदा वरितो हुयो। लिहाज़ा दोस्त पाण एजाज़ अहमद जन खां पंहिंजो इनकार करे ऐं जेको आहे जवाबु ॾेई हलिया विया आहिनि। लिहाज़ा उन जे बावजूदि असीं चाहियूं था त सिंध में जमहूरी अमल जारी रहे। उन जे करे असीं पंहिंजे तरफ़ां ऐं हिन सिलसिले खे आइनी ऐं जमहूरी तरीक़े सां हलाइण ख़ातिर ऐं दोस्तनि खे हिन पेटियल जे इलेक्शन में हिसे ॾियण ख़ातिर साईं एजाज़ अहमद चांडियो साहिबु पंहिंजो नॉमिनेशन फॉर्म ख़ैर सगाली तौर ते हू जेको आहे पेश करे थो दोस्तनि खे अची वञनि ऐं उहो एजाज़ अहमद खां पंहिंजो नॉमिनेशन फॉर्म वठनि ऐं सुभाणे फॉर्म भरे परीहं पंहिंजे इलेक्शन जे प्रोसेस में पंहिंजो हिसो वठनि। ऐं वधीक साईं एजाज़ अहमद चांडियो साहिबु पाण जेको आहे सो तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो। महिरबानी दोस्तनि जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे तमामु उस्तादनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तो, आउं इलेक्शन पेटियल सिंध जो सदारती उम्मीदवार हुयुसि। मूं पंहिंजो नॉमिनेशन फॉर्म वरितो आहे। उन खां पोइ फॉर्म वठी असां पंहिंजे घरनि ॾांहुं आयासीं। सोशल मीडिया जे थ्रू ॾिठो अथऊं त असांजा दोस्त जन जी मूंसां कमिटमेंट हुई। उन कमिटमेंट तहत ई मूं पंहिंजो फार्म वरितो हुयो। हाणे हू चवनि था त असांखे फार्म न मिलिया आहिनि। असां जेका जांच वरिती आहे त इलेक्शन कमेटी ॿुधाए थी त हू पंहिंजो टाइम गुज़ारे पोइ आया आहिनि ऐं हुननि टाइम गुज़ारण खां पोइ फरमाइश कई आहे त असांखे फार्म ॾियो। जेको सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पई आहे त उन्हनि खे फार्म न मिली सघियो आहे। लिहाज़ा असीं सिंध जे उस्तादनि तंज़ीम जे मुफ़ाद में इहा शइ बहितर था सम्झूं त असां उन्हनि दोस्तनि खे इलेक्शन में बीहण जो मौक़ो ॾियूं ऐं उस्तादनि जी अदालत में वञूं। ऐं उन जे करे आउं उस्तादनि ऐं तंज़ीम जे वसीतर मुफ़ाद खे नज़र में रखंदे पंहिंजो सदारती उम्मीदवार जे सदां वरितल नॉमिनेशन फार्म उन्हनि दोस्तनि जे हवाले थो कयां जिन खे फार्म इलेक्शन कमेटी खां न मिली सघियो आहे। उहे दोस्त मूंखां फार्म वठनि ऐं पंहिंजो जमहूरी तरीक़े सां 7 तारीख़ ते जी पंहिंजो नॉमिनेशन फार्म जमो कराइनि। जीअं त हू दोस्त बार बार इलेक्शन कमेटी खे मुतालबो पिया कनि त असांखे नॉमिनेशन फार्म ॾियो, जॾहिं त इलेक्शन कमेटी जो मुक़ररु थियल टाइम पूरो थी चुको आहे। उन जे करे ई ख़ैर सगाली जे जज़्बे तहत उस्तादनि ऐं तंज़ीम जी भलाई ख़ातिर मां हुन पंहिंजो वरितल फार्म उन्हनि दोस्तनि जे हवाले कयां थो त जीअं हू जमहूरी अमल में अचनि ऐं इलेक्शन प्रोसेस में अचनि।